आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाम ॿाज बि ओॾियाई मङा, सभिनी ॾिसंदड़नि पिणी प्यारनि सिक वारनि खे अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तो, हमेशह जीअं कंहिं न कंहिं तमामु सुठे फ़नकार सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िरी पेश हूंदा आहियूं। अॼु असीं लाड़काणे जी तमामु प्यारी आवाज़ जे मालिक मोहतरम मुख़्तियार मंगसी साहिब सां गॾु मौजूदु आहियूं। मुख़्तियार मंगसी साहिब अखियुनि खां त नाबीना आहिनि, पर दिलि जी रोशनी तमामु वॾी अथनि ऐं आवाज़ जी मिल्कियत सां मालामाल आहिनि। रब पाक आवाज़ में एॾो जादू रखियो अथनि जो हर हंधि झर झंग ॾे परॾे में जिथे किथे संदसि आवाज़ जी गूंज आहे। संदसि गुफ़्तगू अॻु में आऊं तव्हां दोस्तनि खे अर्ज़ु कंदुमि त जिन बि दोस्तनि असांजो चैनल हींअर जॉइन कयो आहे त महिरबानी करे असांजे चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा, त जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुचे। अचो त असां पंहिंजे महिमान फ़नकार मोहतरम मुख़्तियार मंगसी साहिब सां गुफ़्तगू जो आगाज़ कयूं था। साईं अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम अस्सलाम मौलाना मदद सर। मुख़्तियार साईं, तव्हां पंहिंजे मौसीक़ीअ जी शुरूआत कॾहिं खां कई आहे ऐं तव्हांजो मौसीक़ीअ में उस्ताद केरु रहियो आहे? सर, जीअं त मौसीक़ी अवां जेको सुवाल कयो आहे मौसीक़ी जे बारे में, त मौसीक़ी मां स्कूल में नंढा पोइ शुरू कई। असां तक़रीबन 7 साल जी उमिरि में शौक़ु हुयो ऐं 7 साल जी उमिरि में ई असां मौसीक़ी खे शुरू कयो। ऐं असांजो स्पेशली जेको म्यूज़िक में उस्ताद आहे सो मरहूम ख़ुदा बख़्श मक्सी साहिब जन आहिनि, जेके नजफ़ अली जा वाल साहिब आहिनि। असांजे नाज़रीन खे तव्हां पंहिंजो पहिरियों कहिड़ो कलाम पिया ॿुधायो? सर, मुंहिंजो काफ़ी हिकिड़ो पहिरियों गीत आहे जेको केटीएन कशी ते काफ़ी मशहूरु रहियो। ॾाढा नाज़ सजण ॾेखारी थो, मूंखे माणा करे तूं मारीं थो। त मां चाहियां थो त सभ खां पहिरियों नाज़रीन खे इहो ॿुधायूं। ॾाढा नाज़ सजण ॾेखारी थो, मूंखे माणा करे तूं मारी थो। ॾाढा नाज़ सजण ॾेखारी थो, मूंखे माणा करे तूं मारी थो। हो माणा करे मूंखे मारी थो, अला माणा करे तूं मारी थो। हो माणा करे मूंखे मारी थो, अला माणा करे तूं मारी थो। ॾाढा नाज़ सजण ॾेखारी थो, मूंखे माणा करे तूं मारी थो। ॾाढा नाज़ सजण ॾेखारी थो, मूंखे माणा करे तूं मारी थो। ओ जेॾां केॾां, ओ जेॾां केॾां खणी सोणियूं अखिड़ियूं, जेॾां केॾां खणी अखिड़ियूं। ओ जेॾां केॾां खणी सोणियूं अखिड़ियूं, जेॾां केॾां खणी अखिड़ियूं। ये मोहबत वारियूं मारी थो, मूंखे माणा करे तूं मारी थो। ये मोहबत वारियूं मारी थो, मूंखे माणा करे तूं मारी थो। ओ माणा करे मूंखे मारी थो, दिल पर माणा करे तूं मारी थो। ॾाढा नाज़ सजण ॾेखारी थो, मूंखे माणा करे तूं मारी थो। ॾाढा नाज़ सजण ॾेखारी थो, मूंखे माणा करे तूं मारी थो। असीं हींअर पंहिंजे तमामु प्यारी आवाज़ जे मालिक मुख़्तियार मंगसी साहिब सां गॾु मौजूदु आहियूं ऐं मुख़्तियार मंगसी साहिब खां पुछंदासीं त मुख़्तियार मंगसी साहिब, तव्हां मौसीक़ी जे हिसाब सां कहिड़नि कहिड़नि शहरनि में ॻाइण जे हिसाब सां पंहिंजो परफॉर्मेंस कई आहे, फ़न ॾेखारण विया? अल्लाह तक़रीबन पूरे सिंध में कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ासि कहिड़नि शहरनि जो नाला वठां? पंजाब ताईं सरगोदा, मुल्तान, लाहौर। उनमें असां मतिलबु मुक़ाबलनि में हिसो, कॉम्पिटिशन में हिसो वरितो, मुक़ाबलनि में हिसो वरितो ऐं काफ़ी मुक़ाबला विन बि कया आहिनि। ऐं कुझु ज़ाहिर हार जीत थींदी रहंदी आहे, कुझु हारा बि आहिनि, कुझु खटिया बि आहिनि। मुख़्तियार मंगसी साहिब, हींअर असांजे ॾिसंदड़नि खे अवां कहिड़ो कलाम पिया ॿुधायो? सर, हाणे सिंध जो ख़ूबसूरत शाइर आहे असांजो, सिंध जो माशाअल्लाह तमामु नाले वारो शाइर अब्दुल गफ़ार तबसुम। उन्हनि जी शाइरी आहे, हिन दिलि जूं छा ॿुधायां तोखे मां यार ॻाल्हियूं। हिन दिलि जूं छा ॿुधायां, छा ॿुधायां, छा 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 छा। हिन दिलि जूं छा ॿुधायां, खोले मां यार ॻाल्हियूं। हिन दिलि जूं छा ॿुधायां, खोले मां यार ॻाल्हियूं। 3-4 त नाहिनि, आहिनि हज़ार ॻाल्हियूं। हिन दिलि जूं छा ॿुधायां, खोले मां यार ॻाल्हियूं। 3-4 त नाहिनि, आहिनि हज़ार ॻाल्हियूं। हिन दिलि जूं छा ॿुधायां। सदमाए सूर सखियूं, कावड़ मालाल मूसा।
निमाई सूर सख्तियूं कावड़ मलाल मूसा दुहराई चौथो दिलबर दुहराई चौथो दिलबर से बार बार गालियूं टे चारी तनाहिन आहिन हज़ार गालियूं इन दिल जूं छा ॿुधाया इन दिल जूं छा ॿुधाया खोले मां यार गालियूं टे चारी तनाहिन आहिन हज़ार गालियूं टे चारी तनाहिन आहिन हज़ार गालियूं इन दिल जूं छा ॿुधाया। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल